नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त काछे जे ॻोठ मुरीद देरो जे रहवासी ज़मींदारनि हाजी सावण आदमाणी लगारी, हाजी मिसरी लगारी, जब्बार ऐं ॿियनि DIG सखर ऐं उन जे हथियारबंद गुंडनि पारां ज़मीन ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनानी मुताबिक़ इन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त असां काछे जे दे हीरो खान में 13 एकड़ ऐं कुझु घंटा ज़रई ज़मीन ख़रीद कई आहे, जंहिंजो असां वटि खाते जो समूरो रिकॉर्ड मौजूद है, मगर DIG सखर फिदा हुसैन मस्तोई ज़बरदस्ती पुलिस गर्दी कंदे पंहिंजा किराए जा हथियारबंद गुंडा वठी ख़रीद कयल ज़मीन ते कब्ज़ो करे हर हणाए छॾिया आहिनि। मना करण तां कूड़ा केस दाख़िल करण ऐं जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो आहे त DIG सखर फिदा हुसैन मस्तोई ज़मीन तां कब्ज़ो छॾण लाइ लखे रुपया भत्तो घुरी रहियो आहे। हिननि चयो आहे त काफ़ी माण्हुनि जी ज़मीन ते कब्ज़ो करे ज़बरदस्ती आबादी कराए रहियो आहे। असां लाइ ज़ाती ज़मीन नोगो एरिया बढ़ाए छॾी आहे, रिहाइशियूं जॻहियूं बि डाहे पट करे छॾियूं आहिनि। हिननि चयो त DIG फिदा हुसैन मस्तोई ऐं उन जे सहूलतकार हथियारबंद गुंडनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सेशन जज ख़िलाफ़ दरख़्वास्त कंदासीं। आख़िर में हिननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, DG रेंजर्स, SSP दादू, DSP जोही ऐं ॿियनि इख्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त हीरो खान दे जी ज़ाती ज़रई ज़मीन जे कब्ज़े जो नोटिस वठी हथियारबंदनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे, असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे, न त ॿी सूरत में मजबूरन DIG फिदा हुसैन मस्तोई ऐं उन जे हथियारबंदनि ख़िलाफ़ SSP ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो, जेको मरण घड़ीअ ताईं जारी रहंदो। पंहिंजा भाइटिया 100 विहार राति ट्रैक्टर बंदूकूं खणी उते मना हणी वेही विया आहिनि असांजी बनी ते। इन्हनि कयो आहे कब्ज़ो। हाणे असां अर्ज़ु कयूं था हुकूमत खे त कुझु असांजो थिए, हुननि जो आहे त कुझु कोन, का शइ पनो बि कोन्हे, पाण ॾाढा इहा ख़ाली ॾींहं जे अॻे बि सभु कंहिं ख़बर आहे त कमराणी ज़मीन हिननि जो माण्हुनि जो कब्ज़ो आहे, ॿिन्हिनि ज़मीन हिननि जो कब्ज़ो आहे। असां ज़िमेदार आहियूं, असां वटि पसंदि वारा आहियूं, अदालत पास असां सां साथ ॾिए।